तसवुरु कयो त सुबुह जो वक़्तु आहे, कराची जे रोडनि ते ट्रैफ़िक पंहिंजे उरूज ते आहे। हज़ारे माण्हू कमु, तालीम ऐं कारोबार लाइ पंहिंजे घरनि मां निकिरी चुका आहिनि। पर जेकॾहिं अव्हां कराची में रहंदड़ हिकु औरत आहियो त अव्हां लाइ रोज़ाना जो सफ़र सिर्फ़ हिकु हंधि खां ॿिए हंधि ताईं पहुचण जो नालो न आहे। हीउ हिकु इम्तिहान बि आहे। छा अॼु बस मिलंदी? छा सफ़र महफ़ूज़ हूंदो? छा हिरासगी खे मुंहुं न ॾियणो पवंदो? ऐं छा रोज़ानो अच वञ जो ख़र्च महीने जे बजट ते असर न विझंदो? सालनि खां कराची जूं औरतूं इन ई सवाल सां गॾु सफ़र कंदियूं रहियूं आहिनि। पर हाणे शहर जे रोडनि ते हिकु अहिड़ी बस हली रही आहे जेका सिर्फ़ औरतुनि लाइ मख़सूस आहे। उनखे पिंक बस चयो वञे थो। कराची पाकिस्तान जो सभ खां वॾो शहर आहे। हर रोज़ लखे माण्हू रोज़गार, तालीम ऐं इलाज लाइ शहर जे हिकु हिसे खां ॿिए हिसे ताईं सफ़र कनि था। पर हिन शहर में पब्लिक ट्रांसपोर्ट हमेशह खां हिकु वॾो मसइलो रहियो आहे। पुराणियूं ऐं बदहाल बसूं, शदीद रश, डिघो इंतज़ार ऐं औरतुनि लाइ गैर महफ़ूज़ माहौल। केतिरनि ई औरतुनि जो चवणु आहे त रोज़ानो जो सफ़र उन्हनि लाइ ज़हनी दबाव जो सबबु हूंदो आहे। किन मुलाज़मत जा मौक़ा छॾे ॾिना, किन दौरान यूनिवर्सिटियुनि में दाख़िला न वरिती, ऐं के अॼु बि सिर्फ़ उन करे घर खां ॿाहिरि घटि निकिरनि थियूं छाकाणि त महफ़ूज़ सफ़र उन्हनि लाइ आसान न आहे। उन जी ज़रूरत खे नज़र में रखंदे सिंध हुकूमत औरतुनि लाइ पिंक बस सर्विस मुतारिफ़ कराई। इहे बसूं सिर्फ़ औरतुनि लाइ मख़सूस आहिनि। इन्हनि में औरतूं ई सफ़र कनि थियूं, औरतूं ई टिकट जारी कनि थियूं। बस में CCTV कैमरा बि लॻल आहिनि, GPS ट्रैकिंग मौजूदु आहे, ख़ुदकार दरवाज़ा आहिनि ऐं एयर कंडीशन माहौल फराहम कयो वियो आहे। पर शायदि उन्हनि सभिनी सहूलियतनि खां बि वधीक अहम शइ इहो अहसासु आहे जंहिंजो ज़िक्र अक्सर औरतूं कनि थियूं। हू चवनि थियूं त हाणे निस्बतन वधीक एतमाद सां सफ़र कनि थियूं। हाणे हुननि खे हर वक़्तु चौकस रहण जी ज़रूरत महसूस नथी थिए। हाणे हू सफ़र दौरान किताब पढ़ी सघनि थियूं, पंहिंजो फ़ोन इस्तेमाल करे सघनि थियूं या सुकून सां दरी खां ॿाहिरि ॾिसी सघनि थियूं। पिंक बस सिर्फ़ महफ़ूज़ सफ़र जी ॻाल्हि नथी करे, उहा औरतुनि लाइ माशी सहूलियत बि बणिजी रही आहे। तसवुरु कयो, जेकॾहिं हिकु मुलाज़मत पेशा औरत रोज़ाना रिक्शे या ऑनलाइन टैक्सी ते 6 खां 800 रुपया ख़र्च कंदी हुजे त महीने जे आख़िर में सिर्फ़ सफ़र ते 15 खां 20,000 रुपया ख़र्च थी सघनि था। हाणे जेकॾहिं उहो ई सफ़र पिंक बस में कयो वञे त उहो ई ख़र्च केतिरा ई भेरा घटि थी वञे थो ऐं महीने जे आख़िर में हज़ारनि रुपयनि जी बचत मुमकिन थी वञे थी। उहा ई रक़म कंहिं लाइ घर जो राशन आहे, कंहिं लाइ ॿारनि जी स्कूल जी फीस ऐं कंहिं लाइ बिजली या गैस जो बिल। शागिर्दियाणियुनि लाइ बि पिंक बस सिर्फ़ हिकु सवारी न आहे, पर तालीम ताईं पहुच जो ज़रियो बि बणिजी रही आहे। कराची जूं हज़ारे शागिर्दियाणियूं रोज़ाना मुख़्तलिफ़ इलाक़नि मां कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि ताईं सफ़र कनि थियूं। घणा वालिदेन पंहिंजी धीअरनि जे सफ़र बाबति फ़िक्रमंद रहनि था। केतिरनि ई ख़ानदाननि लाइ रोज़ाना रिक्शे या ऑनलाइन टैक्सी जो ख़र्च बर्दाश्त करणु मुमकिन न आहे। अहिड़ी सूरत हाल में पिंक बस निस्बतन घटि ख़र्च ऐं वधीक महफ़ूज़ मुतबादल बणिजी साम्हूं आई आहे। केतिरनि ई शागिर्दियाणियुनि जो चवणु आहे त हाणे संदन वालिदेन वधीक इत्मीनान सां खेनि अकेले सफ़र करण जो इजाज़त ॾियनि था। माहिरनि जो चवणु आहे त बहितर पब्लिक ट्रांसपोर्ट सिर्फ़ माण्हुनि जो सफ़र आसान नथी बणाए, पर शहरनि जी मईशियत बि बदिलाए थी। जॾहिं त औरतूं महफ़ूज़ तरीक़े सां सफ़र करे सघनि थियूं त उन्हनि लाइ मुलाज़मत करणु आसान थींदो आहे, तालीम हासिल करणु आसान थींदो आहे ऐं हू माशी सरगर्मियुनि में वधीक हिस्सो वठी सघनि थियूं। यानी हिकु बहितर ट्रांसपोर्ट सिस्टम सिर्फ़ माण्हुनि खे ई न, पर पूरी मईशियत खे अॻिते वधाए थो। उनजो हिकु ॿियो फ़ाइदो माहौल सां बि जुड़ियल आहे। जेकॾहिं वधीक माण्हू पंहिंजी ज़ाती गाॾियुनि, मोटरसाइकिलनि या रिक्शनि बदिरां बस इस्तेमालु कनि त रोडनि ते गाॾियुनि जो तादाद घटिजी सघे थो। उन सां ट्रैफ़िक जो दबाव घटि थिए थो, ॿारनि जी बचत थिए थी ऐं फ़िज़ाई आलूदगी में बि घटिताई अची सघे थी। इन ई मक़सद तहत सिंध हुकूमत इलेक्ट्रिक बसूं बि मुतारिफ़ करायूं आहिनि। उहे बसूं रवायती डीज़ल बसनि जी भेट में घटि आलूदगी पैदा कनि थियूं ऐं शहरी माहौल लाइ बहितर सम्झियूं वञनि थियूं। तंहिं हूंदे बि पिंक बस खे अञा केतिरनि ई चैलेंजनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। शहरनि जो चवणु आहे त जेकॾहिं इन्हनि रस्तनि ऐं बसनि जे तादाद में वाधि कई वञे त हुन मां अॻिते वधीक औरतूं फ़ाइदो हासिल करे सघंदियूं। पर उन्हनि सभिनी चैलेंजनि जे बावजूदि
पिंक बस कराची में एक अहम सवाल ज़रूर उथारियो आहे। जेकॾहिं औरतुनि खे महफ़ूज़, घटि ख़र्च, बाइज़्ज़त ऐं क़ाबिल एतमाद सफ़र मिली वञे त पोइ छा हू वधीक तालीम हासिल कंदियूं, वधीक मुलाज़मतूं कंदियूं, या छा उन्हनि सां सॼे शहर जी मईशत में बि मज़बूती थींदी? शायद उहो ई सबबु आहे जो केतिरनि ई औरतुनि लाइ पिंक बस सिर्फ़ हिकु ट्रांसपोर्ट सर्विस नाहे, ही एतमाद आहे, आज़ादी आहे ऐं शायद कराची जहिड़े शहर में हिकु बहितर शहरी मुस्तक़बिल ॾांहुं वधंदड़ हिकु अहम क़दम बि आहे।